नाज़रीन ताज़ा तरीन ख़बर असां शेयर कंदा हलूं त पखो भरिसां यूसियाबाद जे ॻोठ मुराद अली मुग़ैरी में राहिब अली मुग़ैरी गुरबत खां तंग अची आपघात करे छॾियो आहे। आपघात खां अॻु राहिब अली सोशल मीडिया ते पंहिंजो बयान जारी कंदे चयो त गुरबत सबबि संदसि घर भाती ॿिनि वेलनि लाइ बि परेशान आहिनि, पर अफ़सोस जो को बि संदनि सार लहण लाइ तयारु नाहे। हुन चयो त रोज़गार न हुअण करे संदसि घर भाती फ़ाक़ा कशी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। यतीम ऐं मिस्कीन माण्हुनि लाइ आयल फंड बि तक जा वॾेरा हड़प करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो बयान में हुन जो वधीक छा चवणु हो, अचो तव्हांखे ॾेखारियूं। ये जेके यूसियाबाद जा जेके चेयरमैन गुज़री विया आहिनि, जेके यूनियन काउंसिल ऐं ज़िले में काउंसिल जा जेके हुआ काउंसलर, उन्हनि तो कुझु बि कोन ॾिनो न। हाणे जेके हे चूंडिजी आया आहिनि त उन्हनि खे तूं छा अर्ज़ु कंदे? उन्हनि खे असां अर्ज़ु था कयूं असांखे को सोलर पखो ॾियनि, को घर बर ठाराए ॾियनि, को असांखे असांजो मदद कनि, असां ग़रीब मिस्किन काॾे वञूं। अच्छा, हे तक़रीबन 5 साल में कंहिं बि मिसाल न यूसी चेयरमैन या जेको काउंसलर आहे ज़िले जो, उन कंहिं बि तुंहिंजी मदद कान कई न कई। हे जो चवंदा त हेॾा फंड आया आहिनि, पोइ इहे काॾे विया? इहे विच वारू वॾेरा खाई था वञनि, पाण में पाण ॿधी करे खपाए खाइनि था।